असल में ख़ैरात जो लफ़्ज़ी जेको आहे उहो हिकिड़ो मंतकी माना रखे थो। असां वटि घणो करे लफ़्ज़नि जी जेका सो रस्मी माना में हर जॻह ते असां हुनजो मिसयूज़ कंदा आहियूं, ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं। रमज़ान जो महीनो ख़ासि करे ख़ैरात जे हवाले सां असल में अहसास जो महीनो आहे। असल सॼो हुनजो जेको मंतक जेका बुनियादी जेको नुक़्तो आहे उहो ख़ैरात जो आहे अहसास जो। जॾहिं तव्हां शऊरी तौर ते कंहिंजो दर्द महसूसु करियो, दर्द महसूसु करे उन खां पोइ जेका माण्हू ॾिए थो त उन खां पोइ उन में उनजी पंहिंजी अंदरि जेका जाज़बियत पैदा थी वञे थी, हुनजो ख़ुदि पंहिंजो जेको सो इमोशनल जेको सो इन्वॉल्वमेंट पैदा थी वञे त को अमल करियां पियो। जीअं तव्हां ॻाल्हि कई ॾेखार जे लाइ त माण्हू वॾा वॾी शयूं ॾींदा आहिनि, फ़ोटू कढाइण लाइ। इहो ॻाल्हि इहा आहे त हिते ख़ुदा ऐं इंसान जे पंहिंजो पाण जो रिश्तो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू ॾिसे त रस्तनि ते हर जॻह ते पंहिंजे मुआशिरे में पंहिंजे पाड़े में एतिरा त माण्हू परेशान हाल आहिनि, उहे ख़ुददार बि इंसान आहिनि जेके घुरी कोन था सघनि। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उहा शइ जे हज़रत अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो कौल यादि अची वियो त उन फरमायो त तव्हां जेकॾहिं कंहिंजे घुरण खां पोइ ॾियो था त थी सघे थो त पंहिंजो पाण खे दुनिया जे हवाले सां नंगो आर खां बचाइण लाइ ईंदा हुजो, पर तव्हां ख़ुदि ख़बर रसां कयो, ख़बर वठो त तव्हांजे पाड़े में को अहिड़ो आहे जेको घुरे कोन थो ऐं उनजी ज़रूरत आहे। तव्हां उनजी जेको सो ख़ुदि महसूसु करे। ऐं ॿियो बि हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त जेकॾहिं कंहिंखे ॾियो था, ख़ैरात ॾियो था, उनजी अखियुनि में न ॾिसो। हुनजी अखियुनि में ॾिसंदो त हुनजे अखियुनि में शर्मसारी, नदामत, अहसान इहो महसूसु थींदो त तव्हां हुते अहसान पिया करियो। ऐं फरमाइनि था जेकॾहिं इहा शइ पैदा थी त पोइ तव्हां ॾियण वारे में गुरूर ऐं तकबर पैदा थी वेंदो। तव्हां ॾियो था, ॾेई त छॾियो, पर तव्हां ख़ुदि मग़रूर थी वेंदा, मूं हीअ कयो, मूं एतिरो कुझु ॾिनो। इन करे पहिरीं त ॻाल्हि आहे त ख़ैरात खे तव्हां हुन मंतकी अंदाज़ में सोचे पोइ ॾियो ऐं पोइ ख़ुदि पंहिंजे हथनि सां ॾियो। मरी वञण खां पोइ असीं जेको सो पुठियां अज़ीज़ क़रीब ॾियनि था, ठीकु आहे, मगर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त मूंखे साम्हूं हिकिड़ो सरवर काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो त हिकिड़े शख़्स जेको आहे उनजो तमामु घणो जेको उन वक़्त में खजूर हुई, सॼो दारोमदार सॼो वापारु वग़ैरह खजूर ते हो, त उनजा लाइ केतिरा जेको छा भांडा भरियल हुआ खजूर जा। उन वसियत कई पंहिंजे पुटनि खे त तव्हां इहा जेका आहे सा जॾहिं मरी वञा त सरवर काइनात जे हथां इहो ख़ैरात कराइजो त जी जेको सो सही माण्हुनि खे मिली सघे। त जॾहिं हू मरी वियो ऐं विया सरवर काइनात वटि त साईं हुनजी वसियत हुई तव्हां हली पाण विरायो। पाण आया साहबी गॾु हुआ, विराइण लॻा। जॾहिं सभु विराए वरितऊं ऐं उन खां पोइ जेको सो हिकिड़ी खजूर बची पई हुई, हिते कंहिं कुंड में पई हुई। सरवर काइनात हुनजे पुट खे चयो त खणी अच। खणी आयो, चई त हीअ त ठीकु आहे, मूं विराई, उनखे सवाबु थींदो, बरकत थींदी, इहो सभु कुझु हिकिड़े पासे, पर इहा हिकिड़ी खजूर हिकिड़ी जंहिं खजी आहे, उहा बि जेकॾहिं हू पंहिंजे हथनि सां पाण विराए हा त उनजो सवाबु हिन खां वधीक मिले सा। त ॻाल्हि इहा त पाण खे विराइणी आहे ऐं पाण ख़ैरु करिणो आहे, पाण जेको आहे ऐं ज़हन में इहो हुजे, दर्द हुजे, अहसासु हुजे त मुंहिंजा बच्चा जीअं खाइनि था, कॾहिं ईअं थी सघे थो तवंगर ग़रीब थी वेंदा आहिनि, कॾहिं ग़रीब जेके सो वॾा माण्हू थी वेंदा आहिनि। इन करे कंहिं शइ ते न कजे, ख़ैरात ख़ुदा ख़ातिर कजे ऐं फ़क़ति ख़ुदा ख़ातिर, ॾेखार न हुजे। सही ऐं सही तरीक़ो बि आई गेस इहो ई हूंदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।